नाज़रीन नौशर फ़िरोज़ मां के अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे वारे रिज़वान अली जमाणी। सिंध एम्प्लॉइज़ अलाउंस जे सॾ ते नौशर फ़िरोज़ ज़िले में स्कूलनि खे ताला लॻाए एहतजाज कयो ऐं गवर्नमेंट मदरसा हाई स्कूल खां रैली कढी वई, जेका प्रेस क्लब पहुती। अॻवाननि SCA अॻवाननि मोहम्मद पिरल काकी पोटो, सईद अहमद, हबीबुल्ला खोसो, पीर मुज़फ़र, अब्दुल सत्तार दुरानी, आफ़ताब मोरो ऐं रमज़ान मंगरे जो माशूक अली वॻण करे रहिया हुआ। अॻवाननि चवणु आहे त असां मर्कज़ SCA जे हुकुम खे लबैक कंदे अॼु 25 अगस्त 2025 ते स्कूल जो कमु छॾे हड़ताल ऐं तालाबंदी एहतजाज कयो वियो ऐं सिंध गवर्नमेंट खे इतलाह ॾिनो वियो त मुलाज़िम हिकु आहिनि ऐं मुलाज़िमनि सां जेको माटेली मां वारो सलूक कयो पियो वञे उहो बंदि कयो वञे ऐं असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे फुलफोर मंज़ूर कया वञनि, जंहिंमें DRA अलाउंस ॾिनो वञे, पेंशन रूल्स में तब्दीली न कई वञे, ग्रुप इंश्योरेंस ॾिनो वञे, 70% पघार महांगाई जे हिसाब सां वधाई वञे, सर्विस स्ट्रक्चर मंज़ूर कयो वञे।